नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नामियारे मुहक़िक़ लतीफ़ जे पारखो ऐं अदीब डॉक्टर कमाल जामड़ो जे 40 जे मौक़े ते संदसि यादि में सचल ॻोठ कराची में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मंज़ूर सोलंकी। सचल ॻोठ शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी में नामियारे मुहक़िक़ लतीफ़ जे पारखो ऐं अदीब डॉक्टर कमाल जामड़ो जे 40 जे मौक़े ते कोठायल ताज़ियाती मेड़ाके में अदीबनि, शाइरनि, समाजी अॻवाननि, शागिर्दनि ऐं संदसि घर भातियुनि शिरकत कई। उन मौक़े ते कामरेड मोहम्मद हाशिम गांगरो ऐं संदसि ज़िंदगीअ ते ॿधल डॉक्टर कमाल जामड़ो जे किताब भोए ना आयसि भाए जो महूरत बि कयो वियो। तक़रीब के खिताब कंदे ऐं आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे डॉक्टर खलील रहमान शेख, शेर मेहराणी, रफ़ीक जाफ़री, अनवर मेहराणवी, लेखक जुमन जामड़ो, अदीब अब्दुल गफ़ार भुट्टो, हमीदा गांगरो, डॉक्टर कमाल जामड़ो जी बेवा आबिदा गांगरो, खैर मोहम्मद कोलाची ऐं ॿियनि डॉक्टर कमाल जामड़ो खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। डॉक्टर कमाल जामड़ो सॼी सिंध जो सूर्य सपूत हुयो ऐं हुनजी सोच जेका आहे सा रुगो हिकिड़े अकेले माण्हूअ जी सोच न आहे। माण्हू चवनि था जेकी हुन जा दोस्त आहिनि, जेकी हुन जा शागिर्द आहिनि, जेकी साथी आहिनि, उहे सम्झनि था जिन जिन जो हुन सां वास्तो रहियो ऐं जिन जिन हुन सां वक़्तु गुज़ारियो, सभिनी जी इहा सोच आहे त डॉक्टर कमाल जामड़ो हिकु इदारो। मां इहा ॻाल्हि चवां थी त डॉक्टर कमाल जामड़ो पंहिंजी ज़ात जे अंदरि हिकिड़ो इदारो हुयो। कमाल असां सभिनी खे हिकु झंझोड़ियो आहे, हिकु अहिड़ो पैगाम ॾेई वियो आहे, हिकिड़ो अहिड़ो असांजे लाइ रस्तो खोले वियो आहे जेको असांखे हुनखे यादि करण ते मजबूर थो करे। असां बेवस आहियूं जेकॾहिं असां ईअं चऊं त असां नथा प्रोग्राम करे सघूं। डॉक्टर कमाल जामड़ो जंहिंजे शख़्सियत जा केतिरा ई हवाला आहिनि। उहो तइलीमदान बि हुयो, उहो हिकिड़ो तमामु सुठो उस्ताद बि हुयो, आलिम हुयो, अदीब हुयो, शाह लतीफ़ जो पारखू हुयो, ॿोलीअ जो ॼाणू हो ऐं ख़ासि तौर ते हुन जी सुञाणप जेका रही सा आहे लोक अदब जे ॼाणूअ जे तौर ते। इन्हनि सभिनी हैसियतुनि में हुन जेको कमु कयो सो हिकु निशानबर कमु हुयो। डॉक्टर साहब लोक अदब में हिकिड़ो वॾो हुन जो किरदारु हुयो। डॉक्टर नबी बख्श खान बलोच खां पोइ जेकॾहिं ॾिठो वञे त डॉक्टर साहब जो हिकिड़ो तमामु वॾो किरदारु रहियो ऐं असां सम्झूं था त डॉक्टर नबी बख्श खान बलोच खां पोइ जेकॾहिं सिंधी अदब ऐं लोक ख़ासि तौर लोक अदब में जेको कमु कयो डॉक्टर कमाल जामड़े कयो आहे। डॉक्टर साहब जो जेको कमु लोक अदब जे हवाले सां हुयो उहो इंतिहाई मुस्तनद ऐं सिंध जे ईंदड़ वक़्तनि जे लाइ ऐं उन टॉपिक ते कमु कंदड़नि जे लाइ तमामु घणी मिल्कियत जो दर्जो रखे थो। हू इदारा साज़ शख़्सियत हुयो, हू शख़्सियत ठाहिण वारो हुयो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हू ॿियनि खे जाइ ॾियण वारो हुयो। ॿियनि खे जाइ ॾेई उन्हनि खे मथे उमाणे पाण पोइते रहण खे पसंदि कंदो हुयो। इहा उहा जाइ आहे जेका माण्हू खे तमामु घणो मथां खणी वेंदी आहे ऐं डॉक्टर कमाल साहब तमामु मथां माण्हू हुयो। मुक़ररनि चयो त डॉक्टर कमाल जामड़ो पंहिंजे नाले जीअं कमाल जो शख़्स हो ऐं डॉक्टर कमाल हिकु इदारो हो। संदसि विछोड़े असांखे झिंझोड़े छॾियो आहे।